अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सिंध जे अंदरि सहाफ़ियुनि जो जेको क़त्लेआम थिए थो। सिंध ॼण त सहाफ़ियुनि जे लाइ मक़्तलगाह बणियल आहे। कुझु वक़्त खां ई सिंध जे सहाफ़ियुनि ख़ासि करे उत्तर सिंध में ऐं जेके सहाफ़ियुनि जो क़त्लेआम थिए थो उन में ताज़ो ई गुज़िरियल ॾींहुं जेको आहे ठरी मीरवा में एडी शर खे बेदर्दीअ सां जेको क़तलु कयो वियो, उनखे पंहिंजो जेको दोस्त हुओसि उहो जेको उनखे घुराए ऐं जेके कातिल हुआ उन्हनि सां गॾिजी जेको उते उनखे माना सहूलियतकार थियो ऐं उहो उनखे एडी शर खे क़तलु कयो वियो। इंतई अफ़सोस जहिड़ी इहा ख़बर आहे त सिंध में ही खैरपुर ज़िले में जेको आउं सम्झां पियो त टियों क़तल जेको सहाफ़ियुनि जो क़तलु थियो। उन सां गॾोगॾु सखर में शहीद जान मोहम्मद महर ऐं उन सां गॾु जेको शहीद नसरुल्लाह गॾाणी, लाणकाणी जो शान डर, मीरपुर ख़ासि जो सुल्तान महमूद चांडियो, अज़ीज़ मेमण समेत अजय लालवाणी, जेके इहे सहाफ़ी आहिनि उन्हनि जो क़त्लेआम थिए थो। अॼु ताईं जेके जवाबदार गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। शहीद जान मोहम्मद महर जेको आहे उन जा कातिल अॼु ताईं आज़ादु आहिनि। सिंध जे सहाफ़ियुनि, सॼे मुल्क जे सहाफ़ियुनि एहतिजाज कया, निगरान हुकूमत हुई उन वाइदा कया। उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टीअ जी गवर्नमेंट आई, उन्हनि बि इहे वाइदा कया। वज़ीर आला जेको सैयद मुराद अली शाह हींअर बि सहाफ़ियुनि सां जॾहिं गुफ़्तगू करे थो त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कया वेंदा, पर बदकिस्मती आहे सिंध जे सहाफ़ियुनि जा कातिल गिरफ़्तार न आहिनि थिया। शहीद नसरुल्लाह गॾाणी जो क़तल केस आहे त उन में पुलिस जी पंहिंजी रिपोर्ट आहे, वारसनि जो पंहिंजो मौक़ुफ़ आहे, उहो बि ॼण त अञा केस जेको आहे उहो जेको मज़बूत न आहे थियो। कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार न आहिनि थिया। मक़सदु चवण जो इहो त सिंध जे अंदरि सहाफ़ियुनि जो जेको ही टारगेटेड क़तल जेको थिए पियो ऐं सिंध सरकार ॼण त नोटिस वठे थी, घरू वज़ीर बि नोटिस वठे थो, वॾो वज़ीर बि नोटिस वठे थो, पर बदकिस्मतीअ सां सहाफ़ियुनि जा कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। एडी शर जे क़तल खां पोइ संदन वारसनि जेको आहे पैदल मार्च कयो। उनजी जेको वनी, हुन सां गॾु हुनजी अमड़, हुन जूं नियाणियूं, हुनजी फैमिली मेंबरनि 8 किलोमीटर जेको आहे पैदल मार्च करे जेको थाणे जे आॾो धरणो हुयो, लाश रखी, लाश जेको निटण उस में, गर्मीअ जो जेकी शिदत बि घणी, बर्फ़ जेको लाश जे मथां रखी हुन मुसलसल एहतिजाज कयो। इहा केॾी न ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकु माण्हू क़तलु थियो थो वञे, उन क़तल जा केस दाख़िल करण जे लाइ बि माण्हू सरापा एहतिजाज बणजनि था ऐं नतीजे में थिए ईअं थो जॾहिं एहतिजाज थिए थो, जॾहिं मीडिया सोशल मीडिया जो इहो ज़ीनत बणिजे थो, उनखां पोइ वञी केस दाख़िल थिए थो। एडी शर जे वाक़े जो जेको केस बि दाख़िल थियो, उन में जवाबदार जेको संदसि दोस्त आहे नियाज़, उन समेत नईम चनो ऐं वकास चनो ऐं हिकु औरत समेत 5 ॼणा जेके आहिनि ॿुधाए वञनि था त जेके गिरफ़्तार थिया आहिनि। पुलिस हिन जी सॼे केस जी जांच करे पई। सहाफ़ियुनि जे ख़ासि करे जेको सिंध पर उत्तर सिंध में जेको सहाफ़ियुनि जो क़त्लेआम थिए थो, उन हवाले सां सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻुवाण ऐं POFU जी अॻुवाण लाला असद पठाण सां असां राब्तो कयो। लाला असद पठाण खां पुछंदासीं त हीअ समूरी सूरत खे उहे कीअं था ॾिसनि। लाला साईं, सिंध में जेको सहाफ़ियुनि जो क़त्लेआम थिए पियो ऐं तव्हां जिदोजहद बि कया आहियो शहीद जान मोहम्मद महर खां वेंदे शहीद नसरुल्लाह गॾाणी ताईं, एडी शर जो बि जेको क़तलु थियो आहे, इन समूरी सूरत ते तव्हांजो छा चवणु आहे? ॾिसो, असां जेको इहो लफ़्ज़ इस्तेमालु था कयूं त ग़ैर महफ़ूज़, त इहो बिल्कुलु मां हिन सां मुतफ़िक़ न आहियां। इन जे करे मुतफ़िक़ न आहियां त असांखे काज़ ऑफ डेथ ते वञिणो पवंदो त जर्नलिस्ट जेके सिंध में क़त्ल था थियनि उनजो काज़ ऑफ डेथ छा आहे। ऐं जेसीं ताईं एडी शर जो इशू आहे त एडी शर जो इशू अञा ताईं उनजो काज़ ऑफ डेथ असांखे ख़बर न पइजी सघी आहे। पुलिस इन्वेस्टिगेशन करे पई थी, शयूं क्लियर थींदियूं, असांजे साम्हूं ईंदियूं त पोइ उन ते वधीक ॻाल्हाए सघे थो। जान मोहम्मद महर खां सिवा बाक़ी जेके जर्नलिस्ट हुते असांजे इंटीरियर सिंध में क़त्ल थिया आहिनि, उन्हनि जा काज़ ऑफ डेथ जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा आहिनि। किथे ज़ाती अनाज जो इशू आहे, किथे घटि वधि ॻाल्हाइण जो इशू आहे, किथे माण्हुनि जा पटका धूड़ करण जा इशूज़ आहिनि। हाणे इहे सभु इशूज़ असां गॾाए करे सभु जर्नलिज़म जे खाते में नथा विझी सघूं। छा आया असांजी जेकी बिरादरी आहे, असांखे इहो सर्टिफिकेट त मिलियल न आहे न कंहिं बि इदारे जे तरफ़ां या गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां या असांजे पंहिंजे इदारनि जी तरफ़ां त तव्हां माण्हुनि जा पटका लाहियो सोशल मीडिया ते। जेकी ॿोली असां पंहिंजे अख़बारुनि में लिखूं था या जेकी ॿोली असां पंहिंजे TV चैनल ते था ॻाल्हायूं, उहा साॻी ॿोली असां पंहिंजे सोशल नेटवर्क जे एप्स ते छो नथा ॻाल्हायूं, उहो असां फेसबुक ते छो नथा ॻाल्हायूं, उहा ॿोली असां यूट्यूब चैनल ते छो नथा ॻाल्हायूं, उहा ॿोली असां ट्विटर ते छो नथा ॻाल्हायूं। इन करे नथा ॻाल्हायूं त उते उहा ॿोली हर माण्हू उनखे बाए करण लाइ तयारु न आहे, हर माण्हू उनखे ख़रीद करण लाइ तयारु न आहे।
अॼुकल्ह असांजी सोसाइटी खे गालम गलोच खपे, असांजी सोसाइटी खे जेको आहे इंतिहा पसंदी खपे, लसानियत खपे, चस्को खपे, मज़ो खपे ऐं ॿिए जो पटको लहंदड़ खपे। त पोइ उहो यूट्यूब चैनल बि बहितर तरीक़े सां हलंदो, उहो फेसबुक अकाउंट बि बहितर तरीक़े सां हलंदो, या उहो एक्स जा पुराणे दौर जो ट्विटर बहितर तरीक़े सां हलंदो। पर जेकॾहिं तव्हां उते सुठी ॿोली ॻाल्हाईंदव, जर्नलिस्टिक ॿोली ॻाल्हाईंदव, त उहा ई साॻी जर्नलिस्टिक ॿोली असां अख़बारुनि में ॻाल्हायूं था, उहा साॻी जर्नलिस्टिक ॿोली असां टीवी चैनल ते ॻाल्हायूं था, पर पंहिंजे फोरम ते वञी करे उहा ॿोली नथा ॻाल्हायूं, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ क़िस्म जा इशूज़ पैदा था थियनि। असां एडी शहर जे इन क़तल जे मामले जी जांच लाइ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी अलॻि कमेटी जोड़ी आहे, ख़ैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी अलॻि कमेटी जोड़ी आहे, जेके करे पई थी। उन खां सवाइ पुलिस बि हिन जी जांच करे पई, मुख़्तलिफ़ खुफ़िया इदारा बि हिन जी जांच कनि पिया। इनशाला जीअं हिन जी जांच रिपोर्ट साम्हूं ईंदी त हिन ते तफ़सीली ॻाल्हायो वेंदो। पर मजबूरी तौर ते मां सिंध पुलिस ऐं IG सिंध खे अपील करण थो चाहियां त हर माशरे में बुरा ऐं भला माण्हू हूंदा आहिनि, हर माशरे में गुनाह ऐं सवाब थींदा आहिनि, हर माशरे में क्रिमिनल एक्टिविटीज़ बि थींदियूं आहिनि। पर सिंध पुलिस जो वॾे में वॾी जेकी नाकामी जो सबबु आहे उहो इहो आहे त अञा ताईं कंहिं बि जर्नलिस्ट जा, चाहे उनजी क़तल जी वजह कहिड़ी बि हुजे, निजी हुजे, ज़ाती हुजे, कहिड़ी बि बुनियाद ते उन क़तल कयो हुजे, पर क़तल करणु कंहिं बि सूरत में न कानूनी जाइज़ आहे, न इख़लाक़ी जाइज़ आहे, न इंसानी रवैयनि में जाइज़ आहे, न मुसलमाननि जे मज़हब जे हवाले सां जाइज़ आहे। त इन करे जेकी नाजाइज़ शइ आहे उन में पुलिस को बि अहिड़ो अॻु भरो क़दम नथी खणे त ताकी उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार करे कोर्ट ऑफ लॉ में आणे करे अदालतुनि जे ज़रिए उन्हनि खे सज़ा मिले, त इहे क़त्ले आम ऑटोमेटिकली बंदि थींदो। जी लाला साईं, बिल्कुलु सोशल मीडिया जा ॿ पासा आहिनि, हिकिड़ो पॉज़िटिव बि आहे ऐं नेगेटिव बि आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त शहीद जान मोहम्मद मर, शानडर, अज़ीज़ मेमण, अजय लालवाणी, इहे त प्रोफेशनल सहाफ़ी आहे, इन्हनि त सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमालु बि कोन कयो, उन्हनि खे बि क़तल कयो वियो। अॼु ताईं उन जा शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न आहिनि थिया, अज़ीज़ मेमण जे वारसनि सां इंसाफ़ न आहे थियो। उन ते तव्हांजो छा ख़्यालु आहे? बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, इन ते मां 100% मुतफ़िक़ आहियां तव्हां सां। त इन जी ॾोह जी ॾुहारी न सिर्फ़ु सिंध हुकूमत आहे, वफ़ाक़ी सरकार आहे, असांजी टोटल लॉ एंड ऑर्डर नाफ़िज़ करण वारी फोर्सिस आहिनि, जंहिंमें सिंध पुलिस जो अहम किरदारु आहे। जेसीं ताईं जर्नलिस्टनि जे कातिलनि खे या जर्नलिस्ट खां सवाइ बि जेके माण्हू सिंध वतन में क़तल था थियनि, उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करे तव्हां कोर्ट ऑफ जस्टिस में न आणींदव त इहे क़त्ले आम कॾहिं बि ख़तमु न थींदो। जी जी, सहाफ़ियुनि जे मथां जेको इहो इन महिल तलवार लटकी रही आहे, इहो क़त्ल करण जी या कूड़ा केस दाख़िल कराइण जी या तशदुद जा वाक़िया, इन जी सबबु बि इहो आहे त जॾहिं उन्हनि जे मथां इंसाफ़, हाणे को पुलिस वारो के सहाफ़ी ते कावड़िजे थो, उनजे मथां कूड़ो केस दाख़िल थो करे छॾे, उनजी इंक्वायरी कराई थी वञे, उन इंक्वायरी में घणनि पुलिस ऑफिसरनि खे सज़ा थी आहे। हीअं ताईं मूंखे IG सिंध को रिकॉर्ड पेश करे, ईअं चीफ मिनिस्टर सिंध मूंखे को रिकॉर्ड पेश करे त घणनि सिंध में जेके सहाफ़ी क़तल थिया आहिनि, वजह क़तल कुझु बि हुजे, जेके बि असांखे वजह क़तल ॿुधाई वेंदी आहे उहे पंहिंजी जाइ ते असां रखूं था, पर क़तल त थियो आहे हिकिड़ो इंसान, उहो इंसान जेको क़तल थियो आहे उहो जर्नलिस्ट बि आहे, उन जा जेके कातिल आहिनि उहे किथे गिरफ़्तार थिया, कहिड़ी कोर्ट ऑफ लॉ में पेश थिया, पाकिस्तान जी या सिंध जी कहिड़ी जेलनि में गिरफ़्तार हिन महिल उहो कैदी आहिनि, ऐं कहिड़ी अदालतुनि में हुननि जे ख़िलाफ़ केस हली रहियो आहे, किथे हुननि खे सज़ाऊं मिलियूं, अहिड़ो हिकिड़ो बि मिसाल असां वटि न आहे, सिर्फ़ु डैनियल पल खां सवाइ, जंहिंजे कातिलनि खे बि सुप्रीम कोर्ट आज़ादु करे छॾियो। त हिन मुल्क जो वॾे में वॾो, हिन रियासत जो वॾे में वॾो इहो फेल्यूअर आहे त जेसीं ताईं तव्हां कातिल, चाहे उनजो शेप कहिड़ो बि हुजे, उनजो रूप कहिड़ो बि हुजे, पर जेसीं ताईं तव्हां हुनखे कोर्ट ऑफ लॉ जे ज़रिए सज़ाउनि जे अमल मां न गुज़ारींदव, इहो बेगुनाह माण्हुनि जो क़त्लेआम जारी रहंदो। पोइ हुन जा रूप मटबा रहंदा, तरीक़ेकार मटबा रहंदा, माण्हू मटबा रहंदा, पर इहो ज़ुल्म ख़तमु न थींदो। लाला साईं, मुंहिंजो आख़िरी सुवालु आहे त सिंध जे अंदरि सहाफ़ियुनि जे क़त्लेआम ते सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं अवां जो लाइअमल छा हूंदो? तव्हां घरू वज़ीर सां, जेको एडी शहर जे क़त्ल खां पोइ घरू वज़ीर सां ॻाल्हायो आहे, ऐं उन जो छा चवणु, हिन सॼे केस खे तव्हां ॾिठो आहे, तव्हांजो लाइअमल छा हूंदो? ॾिसो, असांजी सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं ख़ैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट गॾियल तौर ते 6 ॾींहंनि जो सोग जो ऐलान कयो आहे। 6 ॾींहंनि खां पोइ, माना अॼु असांजो पहिरियों ॾींहुं शुरू थियो आहे, बाक़ी 5 ॾींहंनि खां पोइ असां चीफ मिनिस्टर सिंध खे बि वाज़े कयो आहे ऐं घरू वज़ीर खे बि वाज़े कयो आहे, IG सिंध खे बि वाज़े कयो आहे त 6 ॾींहं तमामु वॾा आहिनि। 6 ॾींहंनि में ख़ैरपुर पुलिस असांखे मुकमल तौर ते इन्वेस्टिगेट करे इन क़त्ल जे बारे में पूरी रिपोर्ट सबमिट करे, आया इन क़त्ल जी वजह छा आहे,
ऐं उहा वजह मालिकनि खे बि क़ाबिल क़बूल हुजणु खपे, जर्नलिस्ट बिरादरी खे बि क़ाबिल क़बूल हुजणु खपे। जेकॾहिं न थींदो त पोइ असांजा एहतिजाज जा दरवाज़ा खुलंदा। न सिर्फ़ु ख़ैरपुर ताईं इहो असां एहतिजाज मुख़्तसिर न कंदासीं, इहो एहतिजाज सॼी सिंध में ऐं सॼे पाकिस्तान जी लेवल ते खणी ईंदासीं, जेसीं ताईं एडिशन समेत बाक़ी असांजे जेके जर्नलिस्ट साथी आहिनि उन्हनि जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि। ऐं इहे ई ॻाल्हि मां होम मिनिस्टर खे कई त जेकॾहिं जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार हुजनि हा त अॼु कंहिंखे ज़रूरत न हुजे आईटी शर खे ईअं क़तल करण जी। जेकॾहिं जान मोहम्मद खां पहिरियों जेको आहे उहो ॿियनि जर्नलिस्ट साथियुनि जा कातिल गिरफ़्तार हुजनि हा त जान मोहम्मद ईअं बेदर्दी सां क़तल न थिए हा। इहे सभु क़तलनि जी सीरीज़ जी वजह इहा आहे त रियासत जो फेल्यूर आहे, उहो कंहिं बि जर्नलिस्ट जे कातिलनि खे अॼु ॾींहं ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे, या पंहिंजी नाकामी जी सूरत में न करे सघी आहे, या पाण ॼाणी वाणी नथी करे त सहाफ़ी हमेशह गैर महफ़ूज़ हुजनि ऐं रियासत जा मोहताज हुजनि। असां पहिरियों ई रियासत खे वाज़े तौर ते ॿुधायो आहे त इहो प्रोफेशन असां बाय चॉइस वरितो आहे। इहो प्रोफेशन असां सरकारी नौकिरी वांगुरु न आहे वरितो। जेकॾहिं सरकारी नौकिरी वांगुरु वठूं हा त पोइ असां ड्रिजूं हा लिखण में, असां ड्रिजंदा न आहियूं। मौत बरहक आहे, अचिणो आहे, सभिनी खे हिन दुनिया में वञिणो आहे, हिकिड़ो टाइम मुक़ररु आहे। पर जे बेदर्दी सां जिन जर्नलिस्ट दोस्तनि खे क़तल थो कयो वञे, जेकॾहिं उन्हनि जे कातिलनि खे हुकूमत ऐं रियासत ऐं रियासी इदारा पकड़ण में नाकाम था थियनि त असां इहो था सम्झूं त उन्हनि जे क़तलनि में, उन्हनि सहाफ़ियुनि जे क़तलनि में हुकूमत वक़्त ऐं रियासी सभु इदारा, चाहे हुन में पुलिस हुजे या ॿिया, उहे सभु भाङे भाइवार आहिनि, हिसेदार आहिनि। जेकॾहिं उहे हिसेदार न आहिनि त हिननि कातिलनि खे जल्द अज़ जल्द, सभिनी जर्नलिस्टनि जे कातिलनि खे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार करे कोर्ट जे हवाले, कोर्ट ऑफ लॉ में आंदो वञे, ताकी उन्हनि खे अदालतुनि जे ज़रिए सज़ाउनि जे अमल मां गुज़रणो पए। लाला असद पठाण सां असां गुफ़्तगू कई। लाला असद पठाण हिन समूरे वाक़िअनि ते पंहिंजो तफ़सीली गुफ़्तगू कई। यकीनन असीं सम्झूं था त जॾहिं प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो हिकिड़ो पंहिंजो ख़बरुनि जो तरीक़ेकार आहे ऐं उहा जेकी ख़बर जेकी हूंदी आहे मरहलनि मां गुज़री साफ़ थी जेको आम माण्हू ताईं पहुचे थी, पर सोशल मीडिया जो इस्तेमालु थिए थो, उन इस्तेमाल में यकीनन पॉज़िटिव शयूं बि आहिनि। मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त नेगेटिव बि जेको इस्तेमालु थिए थो ऐं उनजा नतीजा बि साम्हूं अचनि था। पर साफ़ समेत कंहिं आम माण्हूअ जो बि सोशल मीडिया ते जॾहिं इस्तेमालु थिए थो, उनजो क़तल जो कारण क़तल थी वञे, इहा जेकी आहे हिकिड़ी अफ़सोसनाक तमामु वॾी लम्हो आहे ऐं वॾी ख़बर आहे। इन जे करे सिंध सरकार खे ऐं वस वारनि खे, इदारा जेके आहिनि उन्हनि खे मुतहरिक थियणु घुरिजे त साफ़ समेत जेके आम माण्हूअ जो बि सोशल मीडिया ते इस्तेमालु थियण ते क़तल थी वञणु, इहो हुकूमती रिट जो बि मसइलो आहे। शहीद जान मोहम्मद महर खां वेंदे शहीद अज़ीज़ मेमण, पर एडी शर जो ही क़तल सिंध सरकार ऐं पुलिस जे लाइ हिकिड़ो चैलेंज आहे। हिन क़तल ते सिंध जा सहाफ़ी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। ऐं जेको लाला असद पठाण बि चयो त जेकर सिंध सरकार इन मामले ते संजीदा न आहे या वज़ीर आला या घरू वज़ीर संजीदा न थिया त असां जेको आहे सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट सां गॾु, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट, उन सां गॾोगॾु खैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट समेत सॼी सिंध में एहतिजाज कंदासीं। पर हीउ एहतिजाज मुल्की सतह ते बि वेंदो। असीं कंहिं बि जेको आहे सहाफ़ीअ जे क़तल ते ख़ामोश न वेंदासीं। यकीनन असीं बि इहो ई चाहियूं था त जेको सिंध जे सहाफ़ियुनि सां जेको वेदन थिए थो, सिंध जे सहाफ़ियुनि खे जेको बेदर्दीअ सां क़तल कयो वञे थो, इहो ख़ुदि हुकूमत जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त सरकार एडी शरह जे क़तल समेत शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में केतिरी संजीदा आहे। इन्हनि जी हक़ीक़त जेकी एडी शरह जे क़तल बाबति उहे मीडिया ॾो कहिड़ियूं साम्हूं अचनि थियूं, हुनजो इंतज़ारु रहंदो। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो गॾींदा इजाज़त। साह सलामत, सिंध सलामत।